कंदे सहाबी सगोरा विया उन्हनि सहाबन सगोरन मां हिकड़ो काफिलो हबशा मुल्क जे तरफ वियो। उते हिकड़ो बादशाह हुयो, ईसाई बादशाह नजाशी जे नाले सां मशहूर आहे। ओ बादशाह ईसाई बादशाह हुयो। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी सगोरा कुछ हिजरत करे हबशा जे तरफ वया आहिनि। गौर सां ॿुधजो, थका त कोन आयो? हथ मथे करे जो सुभान अल्लाह, गौर सां जो सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतीयो सहाबी सगोरा जो हिजरत करे हबशा जे तरफ विया आहिनि। वो नजाशी बादशाह जंहिं वटि वञी करे उन्हनि पनाह घुरी आहे त असां मके खां आया आहियूं। असां हिकिड़े नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां कलमो पढ़ियो आहे। उहो महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको असांखे हिदायत जो दस ॾे थो, सही वाट जी हिदायत ऐं रहनुमाई फरमाए थो। असां उन जे मथां ईमान आंदो आहे। मके जा काफ़र इहे कावड़ जी पिया आहिनि, जेके बुत परस्ती कंदा आहिनि उहे कावड़ जी पिया आहिनि। उहे असांजे मथां ज़ुल्म ऐं ॾाढ जाइज़ करे इएं असांजे मथां ज़ुल्म ऐं सितम कंदा रहनि था। असां हिजरत करे तव्हांजे मुल्क में आया आहियूं, असांखे पनाह ॾियो। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबन सगोरन जीअं जो नजाशी बादशाह जी दरबार में इहो पैगाम मोकिलियो, उन ये बादशाह इन्हनि खे घुरायो त ॾियो ख़बर, अचो मुंहिंजे साम्हूं, मां ॿुधां तव्हांजो मसइलो कहिड़ो आहे। ही सहाबी सगोरा हबशा में पहुता आहिनि। पुठियां जॾहिं मके वारनि खे ख़बर पई, उन्हनि वरी पुठियां माण्हू मोकिलिया, उन ये नजाशी बादशाह जे तरफ माण्हू मोकिलियाऊं त ही जेके माण्हू एॾई आया आहिनि इन्हनि खे कतई तरह सां पनाह न ॾिजा। ही माअज़ल्लाह सुम्मा माअज़ल्लाह उन्हनि जो ख़्याल हुयो त ही बेदीन थी विया आहिनि। असांजे अबन ॾाॾनि वारो जेको तरीक़ो हुयो उहे छॾे करे नओं रस्तो इन्हनि हिकिड़ो इख्तियार कयो आहे, तंहिंजे करे हिननि खे कतई तरह सां पनाह न मिले। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबन सगोरन जीअं जो बादशाह वटि हा दरख्वास्त दायर कई आहे, बादशाह उन्हनि खे घुरायो, उन्हनि खां सवाल पुछा, अजीब क़िस्म जा सवाल पुछा। उन्हनि सभिनी खां अॻुवान जेको सहाबी हुयो, जेको जवाब ॾियण जे लाइ सभिनी सहाबन सगोरन उनखे अॻु में करे मोकिलियो हुयो, उहो हुयो हज़रत सैयदना अली मुर्तज़ा हैदर कर्रार जो भाउ हज़रत जाफर सुभान अल्लाह, नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे विलायत, नारे विलायत, नारे विलायत। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो प्यारो सहाबी हज़रत जाफर रज़ी अल्लाह ताला अन्हु जीअं अॻिते वधियो, उनखे जवाब ॾियण जे लाइ सभिनी उनखे अॻियां कयो। बादशाह पुछो त ॿियो ख़बर, जंहिं नबीअ जे मथां तव्हां कलमो पढ़ियो आहे उहो तव्हांखे छा थो ॿुधाए? सुभान अल्लाह चओ ज़ोर सां। जंहिं नबीअ जे मथां तव्हां कलमो पढ़ियो आहे उहो कहिड़ियूं थो ॻाल्हियूं तव्हां सां करे? हज़रत जाफर रज़ी अल्लाह ताला उनखे ॿुधाए थो, सोणो जाफर बिन अबी तालिब रज़ी अल्लाह ताला उन बादशाह खे थो चवे, अॻे असां छा कंदा हुयासीं, मिट्री माइट्री नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि ते छिनी ॾींदा हुयासीं। सम्झो था न? काफ़रनि जो अॻ में जहालत वारे ज़माने में इहो तौर तरीक़ो हुयो। असांजे लाइ बि हा सोचण जी ॻाल्हि आहे, मामूली मामूली मसइलनि ताईं एस ताईं जो भाइर जेके सगा भाउर आहिनि उहे बि सालनि जा साल हिक ॿिए खां के त वरी ज़िंदगियुनि जे लाइ टुटी था वञनि। मसला नंढड़ा नंढड़ा मामूली हूंदा आहिनि, को घर जो को झेड़ो थियो, को
का भेल थी को बकरी जो मसलो को कुकड़ जो मसलो उन ता विढ़ी करे हमेशा मिट्रियूं माइट्रियूं छिनी छॾींदा आहियूं। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो हजरत जाफर सुहणे उन नजाशी बादशाह के बुधायो अग में असा मामूली गाल्हियुनि ताईं मिट्री माइट्री छिनी छॾींदा हुयासी वो महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो आ असा के बुधाए तो त सिलमन क़ताक जेके गंढिन था उन्हनि सां त गंढण सवलो आ पर जेको